सिंधु दरिया ते सिंध जे पाणी जे हक़नि लाइ वकीलनि जी एंटी केनाल्स कमेटी पारां हैदराबाद हाई कोर्ट में सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें एडवोकेट इंद्रजीत लोहाणो, हैदराबाद हाई कोर्ट जे वकील एडवोकेट अयाज़ तुन्यो, एंटी केनाल्स कमेटी जे अॻुवाण मीर मंगरियो, एडवोकेट मोहसिन अली चन्ना, फ़हीम नूनारी सेमिनार में आइनी ऐं इंसानी हक़नि जी बुनियादनि ते सिंध जे पाणी जे हिसे ते ॻाल्हि ॿोल कई। हुननि चयो त केनालनि जी मनसूबनि खे सिंध जे माण्हुनि जे हक़नि जी संगीन भञकड़ी ऐं उन्हनि जे ज़रई मईशत, ग़रीब हारियुनि ऐं ॻोठाणनि वसीलनि ते कब्ज़े जी साज़िश करार ॾियूं था। मुक़ररनि वफ़ाक़ी हुकूमत खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त सिंध जे तारीख़ी ऐं जाइज़ पाणी जे हक़नि खे मजरूह करे रहिया आहिनि। कारपोरेट फार्मिंग जे मफ़ादनि लाइ सिंध जे अवाम खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हुननि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त उहे केनाल न रुॻो माहौलियाती तबाही आहिनि, पर इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती नुक़सान बि आहिनि, जेके सिंध जी सदियूं पुराणी ज़रई विरसे ते हमिलो आहिनि। मुंहिंजो नालो मोहसिन अली चन्ना आहे ऐं मां हाई कोर्ट जो वकील आहियां। असल में इहे जेको 6 केनाल जेके सिंध ते जेके आहिनि ठाहिण वारा आहिनि, असां उन्हनि खे रिजेक्ट कयूं था। इहो नामंज़ूर आहे, छो त इहे असांजे हक़नि जो धाड़ो आहे। ईअं करण सां ख़ुशहाली न ईंदी ऐं असांजी ज़राअत ते इलाही असरु पवंदो ऐं सुभाणे महांगाई थींदी ऐं हर तरह सां असां इन्हनि केनालनि खे रिजेक्ट कयूं था। ऐं जेके माफ़िया वग़ैरह आहिनि उन्हनि खे बि असां ॿुधाइणु चाहियूं था त इहा शइ असां रिजेक्ट करणु चाहियूं था। ठीकु आहे, इहा शइ नामंज़ूर आहे ऐं असां सभु वकील मुतहद आहियूं हिन प्लेटफॉर्म ते ऐं हिन शइ खे असां रिजेक्ट कयूं था। बार एसोसिएशन एंड हाई कोर्ट बार एसोसिएशन अॼु जेके 6 केनाल ठहनि था उन्हनि ते अॼु कॉन्फ्रेंस कई आहे। अॼु सिंध जी कॉन्फ्रेंस आहे, सिंध जे वकीलनि खे असां इनवाइट कयो आहे, जंहिंजी मेज़बानी हाई कोर्ट बार करे रही आहे। असल ॿुधणु चाहियूं था त जेके असां माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणु चाहियूं था त असांजे हक़नि जे ख़िलाफ़ु जेकी साज़िश थी रही आहे ऐं जेकी ही क़ौमी धाड़ो आहे, असांजी क़ौम ते धाड़ो आहे, इन खे असां ज़ाहिर करणु चाहियूं था। या त असांखे ॿुधाइनि त बाबा इहो असांजो बेनिफिट केतिरो आहे। इहे ॻाल्हियूं जेके आहिनि किताबनि में ऐं अॻे असां सां केनाल ठाहे उहो धोखेबाज़ी बि थी आहे, उहा बि अंदरि रिकॉर्ड आहे। तो हाँ, असां ही त अॼु इफ़्तिताह आहे, इंशाअल्लाह ताला हिन खे मथी लेवल ते खणी वेंदासीं, पूरे पाकिस्तान में स्ट्रगल थींदी। कॉन्फ्रेंस जो मक़सदु सिंधु दरिया ते लॻंदड़ धाड़ो केनालनि जी सूरत में चोलिस्तान केनाल जेको ठहे थो पंजाब जो रेगिस्तान आबाद करण था वञनि ऐं ग्रेटर थन केनाल जो फेज़ 2 जेको ठहे थो सिंधु में, सिंध खां मथे जेतिरा बि केनाल निकिरनि था, केनाल त असांखे कंहिं क़िस्म जा मंज़ूर कोन्हनि, तोड़े जो सिंध में कढनि या बलोचिस्तान में लाइ कढनि, पर सिंध खां मथे जेके केनाल निकिरनि था उहे असां लाइ ज़हर क़ातिल ने। सिंधु तहज़ीब जेको वजूद ॾींदड़ सिंधु दरिया आहे ऐं जेकॾहिं दरिया असांजो सुकी थो वञे त सिंधी माण्हुनि जो जियापो मुतासिर थो थिए। असांजे वात जो गिरह खसण जी तयारी थी आहे हिन रियासत, हिन फेडरेशन में। सो असां अॼु जी कॉन्फ्रेंस कई आहे, रिप्रेज़ेंटेटिव कॉन्फ्रेंस आहे। सॼी एंटी केनाल जेका आहे एक्शन कमेटी हाई कोर्ट बार एसोसिएशन जे तरफ़ां ठहियलु आहे, जंहिंजो मां हिकिड़ो मेंबर आहियां। हीअ कॉन्फ्रेंस असां सिंधु दरिया ते जेको बंदूक जे ज़ोर ते ज़बरदस्ती दाड़ो हणी जेके 6 केनाल गैर क़ानूनी कढिया पिया वञनि, असां इन्हनि जे ख़िलाफ़ु अॼु इहो सेमिनार करायो था। असां चऊं था त अरसा एक्ट में तरमीम जेका आहे सा असांखे मंज़ूर न आहे। सिंध जा दर्ता धणी वकील कॾहिं बि उनखे मंज़ूर न कंदा। असां चऊं था त ही पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजी हुकूमत खे डेग ॾियण जे लाइ आसिफ ज़रदारी जेको आहे सो पंहिंजा इलीगल कमनि खे करण जे लाइ ही पंजाब खे सिंध जो पाणी तोहफ़े में ॾेई पंहिंजी हुकूमत खे बचाइण थो चाहे। उनखे धरती धणी जेके सिंध जा वकील आहिनि उन्हनि सॼी सिंध में रद्द कयो आहे। सिंध ख़िलाफ़ु हिकिड़ी वॾी तारीख़ी साज़िश थी आहे। गुज़िश्ता 6 महीननि खां सिंध जूं सभु सियासी, समाजी, इल्मी, अदबी पार्टियूं 6 केनाल जेको हिकिड़े इर्सा एक्ट तहत मक़सदु आहे हिननि खोटण जी कोशिशि कई, बल्कि उनजो कमु शुरू थी वियो आहे। हिन साज़िश ते अमल पंजाब इब्तिदा कई आहे ऐं असांजी वकीलनि जी इहा घुर आहे जेको इहो कन्वेंशन कॉन्फ्रेंस इहो इहा घुर करे त फौरी तरह इहो जेको 6 केनाल वारी साज़िश आहे उहा बंदि कई वञे ऐं उहा साज़िश जेकी आहे सिंध खे रिणपट ऐं रेगिस्तान में तब्दील करण लाइ इहा साज़िश थिए थी। ऐं जेकॾहिं 6 केनाल निकिता, अॻु ई सिंध भड़भांग आहे, रेगिस्तान आहे, लखें ज़मीन, लखें एकड़ पंजाब जा आबाद करण लाइ सिंध खे बर्बादु करणु चाहिनि ऐं सियासी तरह, समाजी तौरु ॿियो त का बि रुकावट कोन्हे। फेडरेशन खे वॾो ख़तरो आहे,
जेकॾहिं इहे 6 कैनाल निकिता सिंध रेगिस्तान में तब्दील थी त सिंध तबाह थींदी, सिंध जॾहिं तबाह थींदी त पाकिस्तान जो ढांचो मुतासिर थींदो। तंहिंजे करे असां वकीलनि जो ऐं सभिनी सुजाॻ माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त इहे 6 कैनाल जी साज़िश ते अमल बंदि कयो वञे ऐं सिंध जे आवाज़ खे मान ऐं इज़त ॾिनी। फैज़ मोहम्मद चांडियो ऐं मां जी प्रैक्टिस हिते ई हैदराबाद जी आहे। छा जो हीउ जेको माना प्रोग्राम ऑर्गेनाइज़ जेको थियो आहे जेका आहे उहा सिविलाइज़ेशन जेका इंडस रिवर ते जेके 6 कैनाल माना जेके उते माना पंजाब में ठहनि था पिया उन्हनि जे सिलसिले में ही प्रोग्राम माना हिते जोड़ियो वियो आहे। हिन जो माना मक़सदु इहो आहे त जेका इंडस जेका आहे दरिया जेको आहे उन ते इहो माना ठाहिण इन जो माना मक़सदु जेको आहे उहो इहो आहे, पर्पज़ इहो आहे त जेका हिन जी जेका ओरिजिनलिटी जेका आहे उहो उनखे माना ख़तमु करण जी माना हिकिड़ी कंस्पायरेसी नज़र थी अचे। इन हवाले सां ही दोस्त जेके बि आहिनि सान्यावन जेके एडवोकेट जेके सभु दोस्त गॾु हिकिड़े माना उन प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहिनि त जेको आहे इन जो माना नुक़सानु जेको आहे उहो माना सॼे सूबे जो आहे। सूबे जो नुक़सानु आहे त माना सॼे पाकिस्तान जो नुक़सानु आहे। हिन जो जेका रेवेन्यू हिते जेकॾहिं जनरेट थिए थो त उनजो जेका कैलकुलेशन आहे उहा ख़ुदि जेका आहे उहा माना मुल्क ॾे वञे थी न। पाकिस्तान जी जेका माना गवर्नमेंट आहे उनजो जेको आहे उहो जेकॾहिं उनजो जेको यूज़ेज आहे वाटर जो जेको यूज़ेज आहे उनजो हिसे जो जेको पाणी आहे डेफिनेटली उहो ज़ाहिर कैनाल ठहंदा उन्हनि में माना पाणी उहो जेको आहे सो उहो होॾे माना शिफ्ट थींदो, होॾे वेंदो त डेफिनेटली हिते माना जेका आहे सोख थींदी, हिते उहा आबादी न थींदी, ज़मीनूं जेके आहिनि बंजर थींदियूं। पाणी जेको आहे जेको समुंड ते जेको इनजो पाणी आहे उनजो जेका आहे होॾे माना उहो न थींदो, उनजी डेल्टा जेका आहे उहा अॻिते ईंदी ऐं उहा ज़मीनूं जेके आहिनि बंजर थियण जा माना ख़दशा। बंद है खुदा तुझो शैतान थो बधे कौसर ते बंद है खुदा मुझो फिरदौस बयाबान भर थी वेंदो सिंध ता ऐसा सवा साज जी कोन सघबो सवा तुंहिंजे मुंहिंजा महबूब गुज़र थी वेंदो। ऐं सलाम पेश करियां वकीलनि जे हीअ जेका सघ मिली आहे तव्हां यकीन करो असांजी सोसाइटी एॾी डिप्रेस्ड रहे सप्रेस्ड रहे, असांजे सियासी कारकुन सां अहिड़ी हालत कई वई आहे जो असांजो समाज असांजो सियासी कारकुन हाणे सेल्फ सेंसर्ड आहे। हिकिड़ी सेंसरशिप जेका सरकार जी लॻायल आहे, रियासत जी लॻायल आहे, उहा बि सम्झ में अचे थी, पर असांजो माण्हू एॾो डिप्रेस आहे जो उहो पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदे सोचींदो आहे 100 दफ़ा त ॻाल्हायां या न ॻाल्हायां। ॻाल्हाइण खां पोइ कारी वीगो ईंदी या पुलिस मोबाइल ईंदी, मुंहिंजे ॿारनि सां छा कहिड़ो थींदो, मुंहिंजे भाइरनि सां छा कहिड़ो थींदो। उन कंडीशन में इहा ई सोसाइटी इहो वकील आहे जंहिंखे इहा जुरत करणु खपे, हिमत करणु खपे तो पंहिंजे वांगुरु ते बीहे। साईं ॻाल्हाइजो शाल साहब त पंहिंजो कुती चोरनि सां मिलियल आहे, हाणे कुती चोरनि सां मिलियल कोन्हे, कुती चोरनि जी पघारदार थी वई आहे, कुती चोरनि जी एजेंट ऐं दलाल थी वई आहे, तॾहिं असांजी हीअ हालत थी आहे। ऐं तव्हांखे हीउ मामिलो कैनालनि जो को अचानक शुरू कोन थियो आहे। हीउ जेको SIFC आहे तव्हां ॿुधो था, SIFC 1 यूनिट जी सुप्रीम डिग्री है, सुप्रीम फॉर्म है। तव्हां दावा कंदा आहियो जमाली साहब, संगत दावा कंदी है 18th अमेंडमेंट वठी आयासीं, प्रोविंशियल राइट्स वठी आया आहियूं, तव्हां SIFC ठाहे उहे सभु सरेंडर कया है। SIFC में मिनरल्स प्रोविंशियल सब्जेक्ट है, तव्हांजो लैंड प्रोविंशियल सब्जेक्ट है, पानी प्रोविंस जो करियल सब्जेक्ट है, उहे सभु मिनरल रिसोर्सिस लैंड वाटर सभु SIFC जे छकी हेठि ॾेई फेडरेशन खे वफ़ाक़ खे ॾेई छॾिया आहिनि। जी वणे थी करे अहमद राजे जी ज़मीन जिते कोलियुनि खे राजनि खे भीलनि खे कोन्हे को, जेके सदियुनि खां उते वेठल आहिनि, उते तव्हांजी कंपनी सरकार दी चए उठो खाली करो, ये तुम्हारी नहीं है, हमने किसी और को दे दी है। भाई क्यों दी है? यहाँ पे हमारे कब्रिस्तान हैं, यहाँ पे हमारे स्कूल हैं, यहाँ पे हमारी मसाजिद हैं, यहाँ पे हम हजारों सालों से इसका तहफ़्फ़ुज़ कर रहे हैं, इसके वारिस से मालिक के आपने किसी और को दे दिए। शर्म नहीं आती इनको कि किसी को उठा के जमीन दे देते हैं। अड़ी तरह दरियान जो मामलो 45 का 1945 में असीं समझूं था तो अंग्रेज हिन खां वधीक इंसाफ पसंद हुआ। 1945 में सिंध पंजाब एग्रीमेंट थियो है, उनमें क्लियर लिखियल है कि सिंधु दरिया ते का बि नई डेवलपमेंट को बि नओं प्रोजेक्ट सिंध जी मर्ज़ी खां सवाइ न ठहंदो।
उन खां पोइ वरी सिंध तास मुआहिदो जेको थियो आहे, तव्हां दरिया विकिणी आयो, वञी उन जो दौरो सिंध खां तव्हां पुछो ई कोन। सिंध वॉज नॉट पार्ट ऑफ दिस एग्रीमेंट। उन एग्रीमेंट जे नतीजे में जेके पैसा मिलिया, उन ते जेके प्रोजेक्ट ठहिया, उहे सिंध जे हक़ में कोन ठहिया। उन खां पोइ 91 जो कार्ड जेको आहे, जंहिंमें लिखियल आहे त सिस्टम में 114 मिलियन एकड़ पाणी मौजूदु आहे, मिलियन एकड़ फुट, पर उहो आहे कोन, इन प्रैक्टिस कोन्हे को। इन प्रैक्टिस उहो कॾहिं 100 हूंदो आहे, कॾहिं 98 हूंदो आहे। छो जो भाषा डैम जे लाइ जेका वापडा जी तव्हां खणंदो पेपर वापडा जो जेको जस्टिफाई थो करे भाषा डैम खे, उन में लिखियल आहे त सिस्टम में 6 मिलियन एकड़ फुट जी शॉर्टेज आहे। उहा शॉर्टेज कवर करण जे लाइ असीं भाषा डैम था ठाहियूं। उहा शॉर्टेज कवर करण जे लाइ तव्हां भाषा डैम था ठाहियो। पोइ केनाल ही जेके तव्हां 36 लख एकड़ पहिरें फेज़ में, स्मॉलर चोलिस्तान, उन खां पोइ ग्रेटर चोलिस्तान, थल केनाल जी एक्सटेंशन, रेणी केनाल जी एक्सटेंशन, चश्मा बैराज जी, चश्मा केनाल जी एक्सटेंशन, कच्छी केनाल जी एक्सटेंशन, टोटल जेकॾहिं तव्हां हिनखे कैलकुलेट कंदो त उहा 48 एकड़ लेक